रंग आर्ट प्रोडक्शन तरफा अवामी प्रेस क्लब रतोदेरो जो सदर सीनियर सहाफ़ी मुज़फ़र अली भोजदार सां रिहाण रचाई वई आहे, जंहिंमें शहर के मोज़ज़न वॾे अंग में शिरकत कई आहे। उन ई हवाले सां प्रोग्राम में शरीक माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदन छा चवणु आहे। जेको सिंध रंग प्रोडक्शन जे तरफा अॼु प्रोग्राम रखियो वियो आहे, तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं मुज़फ़र अली भोजदार जेको असांजो अवामी प्रेस क्लब रतोदेरो जो सदर आहे ऐं उन जे मान में ही एहतमाम कयो वियो आहे। ही हिकु इस्लाही प्रोग्राम आहे ऐं हिन में जेकी किरदार ही जेके आर्टिस्ट जेके पार्टिसिपेट करे रहिया आहिनि, ख़ासि तौर ते ही प्रोग्राम असांजो मरहूम अब्दुल फत्ताह गांगरो जी यादि में मल्हाए थो वञे। हे प्रोग्राम जेको आहे वो अवामी प्रेस क्लब जे बहादुर सहाफ़ी असांजो उभरंदड़ भाउ जेको आहे जर्नलिज़म में मुज़फ़र अली भोजदार साहब जन जे ताउन सां उन जे कोऑपरेशन सां असांजे रतोदेरो जो ही हिकिड़ो मशहूरु आर्टिस्ट हुयो मरहूम अब्दुल फत्ताह गांगरो साहब ऐं सिंध रंग उन सां गॾिजी आर्ट प्रोडक्शन जेको आहे उन सां प्रोग्राम रखियो वियो आहे। ॾाढी ख़ुशी थी थिए हिते अची करे ऐं ॾाढो सुठो थो लॻे। काफ़ी अर्से खां पोइ अहिड़ा रंगे रंगी प्रोग्राम जेके हिकिड़ा आर्टिस्ट जे हवाले सां अहिड़ा प्रोग्राम थियनि था। जीअं त असांजो भाउ मुज़फ़र साहब भोजदार साहब जेको हिन वक़्तु सदर आहे प्रेस जो, असांखे वॾी ख़ुशी थी आहे जो असांजे रतोदेरे में अहिड़ा सुठा सोशल माण्हू बि आहिनि ऐं असांजा सदर थी विया आहिनि जिन खे हर ॾुखे सुखे वक़्त में हुननि पंहिंजे मथां कुलनि जे मथां भार खणी करे उन्हनि असांजी रतोदेरे जी नज़र अंदाज़ सुहिणे नमूने असांजी रखवाली कई। असां मुज़फ़र भोजदार जा तमामु थोरात आहियूं। लखनि अहसान जंहिंजी अॼु इहा सदारत आहे ऐं उनखे असां हिकिड़ो सुठनि हथनि सां उनखे पंहिंजा हार पारायासीं, अजरक पारायासीं ऐं उनखे हिकिड़ो बोस्की पटको पारायासीं। इहा असांजी रतोदेरे जो सिंध रंग आर्ट प्रोडक्शन तरफा अवामी प्रेस क्लब रतोदेरो जो सदर सीनियर सहाफ़ी मुज़फ़र अली भोजदार सां रिहाण रचाई वई आहे, जंहिंमें शहर जे ख़बर है नज़रीन तवां शेयर क्यों प्या सगियूं भरसा मशहूर दरगाह पीर हाफिज़ सरकार जो सालियानो उर्स मुबारक मल्हायो पियो वञे। खैरपुर ज़िले के तालके सोभोदेरो जो सगियूं मशहूर दरगाह पीर हाफिज़ सरकार जो सालियानो उर्स मुबारक जो तकरीबूं जारी आहिनि। अॼु मेले जे टे धमाल थी गुज़री। उन मौके ते सेहता मंगणेजा बिरादरी के सरदार इंजीनियर मुमताज़ अली सेतो ख़ासूसी शिरकत कई ऐं दरगाह ते दुआ पिण घुरी। उन मौके ते दरगाह के फ़कीर अनवर अली मंगवणे जो सरदार मुमताज़ अली सेतो के हार ऐं सिंधी टोपी अजरक पिण उडाया विया, जॾहिं त सरदार सां गॾु संदसि भाइटो अली अब्दुल्ला सेतो, सेक्रेटरी मंज़ूर हुसैन सेतो ऐं ॿिया गॾु हुआ। आयल महिमाननि जी आजियां फ़कीर अनवर अली मंगणे जो, फ़कीर महर अली मंगणे जो, अजीब मंगणे जो संदन मथां गुलनि जी वर्खा पिण करे कई। ख़ासि महिमाननि में मेले में मल पहलवाननि में इनाम पिण विरहाया। उन मौके ते सीनियर सहाफ़ी नेशनल प्रेस क्लब सगियूं सदर धरती टीवी रिपोर्टर गुलाब अली सियाल, रोज़ानी मंज़रे आम कराची जो सर्कुलेशन मैनेजर ऐं FM मेरापुर 94 समी ऐं अवाम जो सहारो सगियूं रिपोर्टर मोहरम मंगणे जो, सहाफ़ी ज़वार महबूब सेतो, सहाफ़ी सराय इमदाद हुसैन ओठो ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। फ़कीर अनवर सहाफ़िन के ॿुधायो त हिन दरगाह ते मौजूद मेलो अञा 3 ॾींहं जारी रहंदो, जंहिंमें 3 ॾींहं मल्ह ऐं राग रिहाण सां गॾु सिंधी चैनल जा मशहूर मज़ाहिया फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा, जॾहिं त दरगाह ते नंगर न्याज़ जो सिलसिलो पिण सॼो ॾींहुं जारी सारी आहे। ख़बर है नाज़रीन तवां शेयर कयूं पिया कोटड़ीअ मां कोटड़ी साइट में अमन जी सूरत हाल ख़राब थी वई है। गुलाम मुर्तज़ा नुहानी की रिपोर्ट मूजिब कोटड़ी साइट में अमन जो पखियो उॾामी वियो है। हथियारनि के ज़ोर ते बुट ॿधल 5 हथियारबंदनि घर में घिड़ी गर्भातियुनि के यरगमाल करे 8.5 लाख रुपया रोक, 14 तोला सोन, 1 लाइसेंस वारी राइफल फुर करे फरार थी विया आहिनि। सचल सरमस्त कॉलोनी के रिवासी हाजी रज़ा मोहम्मद जमालिया के घर में घिड़ी हथियारबंदनि औरतुनि ऐं ॿारनि खे कमरे में बंद करे रोक रक़म ऐं सोन खणी आसानी से फरार थी विया। 2 सालनि खां बिजली न हुजण सबब केतरियूं वारदातूं थियूं आहिनि। टीबी थाने के अमले के रात के वक्त गश्त लाइ रिवासियुनि पारां बार बार चयो वियो, पर पुलिस तरफां गश्त न थियण सबब वारदातूं थींदियूं रहियूं आहिनि। कंट्रोल करण लाइ ख़ासि टीम तव्हां जोड़ींदो छा?
ॾोह त हाणे थींदो रहंदो पुलिस जो डिपार्टमेंट आहे इन ॾोह खे कैश डाउन करण जे लाइ। बहरहाल इहो तव्हांजी ॻाल्हि सही आहे, ॾोह वधियो आहे त इन ई SHO या असांजा पुलिस कोठड़ी डिटेक्ट थी कया आहे। तव्हांखे ख़बर हूंदो रिसेंट पास में तव्हां हिकिड़ी गेम बस्ट कई हुई जेके कार लिफ्टर्स हुया। ॿियो थिए पियो असांजो कमु आहे उनखे रोकणु ऐं उनखे वापसि कराइणु। सो हीअ बि तव्हांजी ॻाल्हि थी आहे, ॾोह थी वियो आहे, असां जाइ सां ज़मीन ते पुगायूं। बहरहाल दुश्मनी जो ऑस्पेक्ट भी ॾिसी सघिजे थो, इंफॉर्मेशन जो भी ॾिसी सघिजे थो, किथां घर मां का ॻाल्हि इंफॉर्मेशन लीक त कोन थी आहे। सो इंशाल्लाह तव्हांखे हिनखे 10-12 ॾींहंनि अंदरि सुठो रिज़ल्ट तव्हांखे साम्हूं सर हिन कॉलोनी में 2 महीननि खां बिजली न आहे। रहवासियुनि तरफ़ां काफ़ी तरफ़ां पुलिस अमले सां इहो माना चयो वियो त बाबा हिते तव्हां गश्त रखो, लेकिन राति जे वक़्तु TB अस्पताल जा कुझु जेको अमलदार आहिनि उहे शायदि गश्त न पिया कनि, तॾहिं ॾोह अचनि था। या तव्हां ॻाल्हि मूंखे कयो था बाक़ी तव्हांजा ॿिया साफ़ी हज़रात जेके आहिनि उन्हनि ते अहिड़ी का शिकायत न आहे कई। गश्त प्रॉपर आहे। तव्हां हिकिड़ो कमु कयो, हिते आवाम बीठी अथव, तव्हां हिननि खां पुछा करे वठो पुलिस गश्त करे थी या नथी करे। ख़बर तव्हां शेयर कयो पिया घोड़कीअ मां। ज़िले में तालीमी निज़ाम जी तबाही ख़िलाफ़ जसाफ तरफ़ां धरण जो ऐलान कियो वियो आहे। ग़ुलाम यासीन लाखो जी रिपोर्ट मूजिब घोड़की ज़िले जे सरकारी स्कूलनि में तालीमी मयार न हुजण, उस्तादनि समेत फर्नीचर जी खोट ख़िलाफ़ जसाफ तरफ़ां 7 फरवरी सूमर ॾिहाड़े DEO ऑफिस घोड़की एट मीरपुर माथिलो अॻियां धरण जो ऐलान कियो वियो आहे। उन हवाले सां जसाफ घोड़कीअ जे अॻवान रशीद सिंधी मीडिया ऑफिस पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले घोड़कीअ जा एजुकेशन ऑफिसर स्कूलनि खां लातालुक थी करप्शन करण में पूरा आहिनि, जंहिं करे स्कूलनि में ॿारनि खे पढ़ण लाइ का बि सहूलियत मौजूदु न आहे। हुन चयो त घोसड़ो उस्तादनि जो स्कूल न अचणु रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे, जॾहिं त ज़िले जे अक्सर सरकारी स्कूल में न फर्नीचर आहे न वरी उस्ताद मौजूदु आहिनि। अहिड़ी सूरत हाल में ख़ामोश न वेहंदासीं। हुन चयो त जसाफ ज़िले घोड़कीअ पारां 7 फरवरी ते तमामु वॾी रैली कढी DEO ऑफिस अॻियां धरणो हणंदासीं। रैलीअ में ज़िले घोड़कीअ जे सियासी समाजी ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि जे 7 फरवरी ते धरणे में शिरकत जी अपील कयूं था। उन मौक़े ते जसाफ अॻवान रशीद सिंधीअ सां कामरेड मुजीब, नजीब दैशी, फारूक कलोड़ो, अताउल्ला ऐं वहाब सेतो पिणु मौजूदु हुआ।